अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का कदम है। यहाँ संझा सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। पाकिस्तान भारतीय दहशतगर्दी जा नाकाबिले तरदीद सबूत पेश करे सदा पढ़ी वजीर शामिल कुरैशी पाक फौज तर्जमान मुस्तहकम करण जो मनसूबो तैयार किया है। असां वटि भारत खिलाफ शाहिदूं मौजूद आहिनि। भारत खिलाफ शाहिदूं आलमी बिरादरी अॻियां डिविज़र जी सूरत में पेश कयूं वेंदियूं। दहशतगर्दी के हवा ॾियण जी कोशिश कई थी वञे, उन लाइ वधीक ख़ामोशी पाकिस्तान ऐं खिते जे मफ़ाद में न हूंदी। भारत तरफ़ां कल दम तंज़ीमुनि खे हथियार पाकिस्तान में ताज़ी दहशतगर्दी ऐं दहशतगर्द तंज़ीमुनि जी समूरनि कार्रवाइनि पुठियां भारत जो हथ आहे। भारत ताज़ो ई टी दाइश दहशतगर्दनि खे पाकिस्तानी भरपासे मुंतकिल कयो। अल्ताफ़ हुसैन ग्रुप खे भारतीय एजेंसी रा तरफ़ां फंडिंग कई वई। भारतीय तरबियती मर्कज़ अफ़गानिस्तान में आहिनि। अजमल पाड़े तस्लीम कयो आहे त भारत अल्ताफ़ हुसैन ग्रुप खे तरबियत ॾींदो आहे। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जी प्रेस कॉन्फ्रेंस। वज़ीर आज़म इमरान खान जो कश्मीर वाक़े में बहादुरी ॾेखारींदड़ पुलिस ऑफिसर खे टेलीफोन सुनस ऐं भी ईंदड़ हफ़्ते जिनसी ॾाढाई बाबति सख़्त ऑर्डिनेंस आणे रहिया आहिनि। कश्मीर में इज्तमाही जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल औरत ऐं संदसि मासूम नियाणी वारो मामिलो ज़्यादती जो निशानो बणियल ॿाड़ी जो कराची जी NICH जी इंतहाई निगहदाश्त वारे शोबे में इलाज हलंदड़ NICH डायरेक्टर डॉक्टर जमाल रज़ा जो चवणु आहे त ॿाड़ी खे फ़िलहाल वेंटिलेटर जी ज़रूरत पेश नाहे आई। वज़ीर आज़म इमरान खान पारां हिंदू बिरादरी खे ॾियारी जे ॾिण ते वाधायूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि हिंदू बिरादरी खे ॾियारी जे ॾिण ते वाधायूं ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सभिनी शहरनि खे मज़हबी ॾींहुं मल्हाइण जा बराबर हक़ हासिल आहिनि। PP क़ाइद एज़म जे नज़रिये जी हक़ीक़ी वारिस आहे। हज़ारे जालनि उन नज़रिये ख़ातिर जानियूं क़ुर्बान कयूं। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस सबबि NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में 2105 नवां केस ज़ाहिर, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,54,461 थी वियो। पॉल केसेस जो अंग वधी 24,938 थी वियो। 3,22,414 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। बलूचिस्तान जे सिबीवारे इलाइक़े में FC जी कार्रवाई। 4 दहशतगर्द मारिजी विया। FC ज़रियनि मूजिब मारिजी वियल दहशतगर्द और माड़ा हमले में मुलविस हुआ। बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िलो, शहरी ख़ौफ़ सबबि घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। क्वेटा, मस्तूंग, ज़ियारत, पशीन ऐं हरियाणी में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। ज़िलज़िले जो मर्कज़ क्वेटा रिकॉर्ड कई वई। गिलगित बल्तिस्तान में चूंडनि लाइ पोलिंग सुभाणे थींदी। गिलगित जे टेवी तकंदे पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं PTI समेत ॿियनि पार्टियुनि जा 371 उम्मीदवार मैदान ते लथल। 7 लख रजिस्टर्ड वोटरनि मां 1,26,997 वोटर्स पंहिंजो हक़ इस्तेमाल करे सघंदा। चूंडनि जे मौक़े ते सिक्योरिटी लाइ समूरे मुल्क मां पुलिस जा अटाला तलब।
पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लाथ जो इम्कान। ओगरा पेट्रोल जे अघ में लाथ वारी ज़मीन आने वारी वज़ारत लामाणे छॾी। पेट्रोल ₹3.5 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹2.5 सस्तो करण जी सिफ़ारिश। नवां अघ वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ पेट्रोल जे अघनि में 16 नवंबर खां 15 ॾींहनि लाइ लागू थी वेंदा। वार जे हमल पाड़े मां हिकी महीने खां पुरस्कार नमूने गुम आहे। इतला ॾियण बावजूद पुलिस कख वञी बीड़ो नाहे कयो। घर भातियुनि जी ॻोल्हा में मदद करे ॻणती ख़त्म कई वञे। टक्कर हिकु ॼणो फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप पीएसएन उमेद अली गोरशाणी तौरु थी। ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। वने आखिर भरिसां क़ौमी शाहराह ते पेट्रोल सां भरियल टैंकर कल्टी।